अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, तव्हां ही तस्वीर त ॾिसी रहिया आहियो। हिन तस्वीर में कमाल खान जे सिर ते मोड़ ॿधल आहे। दोस्तों, हिन में साफ़ ज़ाहिर आहे त कमाल खान जी यानी शादी थी रही आहे। तव्हां दोस्त सोचे रहिया हूंदो त आख़िर कमाल खान जी शादी कहिड़ी छोकिरीअ सां थी रही आहे। दोस्तों, अॼु मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुसि त कमाल खान जी शादी कहिड़ी छोकिरीअ सां थी रही आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो ऐं जेकॾहिं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, तव्हां ही तस्वीर ॾिसी रहिया आहियो त हिन तस्वीर में जेको आहे त कमाल खान जे सिर ते मोड़ ॿधल आहे। इहो साफ़ ज़ाहिर आहे त कमाल खान जी यानी शादी थी रही आहे। तव्हां दोस्त सोचे रहिया हूंदव त आख़िर कमाल खान जी शादी कहिड़ी छोकिरीअ सां थी रही आहे। दोस्तों, इहो बि मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त कमाल खान जी शादी कहिड़ी छोकिरीअ सां थी रही आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कमाल खान जी शादी शानीअ सां थींदी। दोस्तों, मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿी ॿुधाईंदो हलां त रबन ऐं मीरा जो रिश्तो थी चुको आहे ऐं होॾां वरी जेको आहे त होठो ईंदो आहे ग़ुलाम जे घर। ग़ुलाम खे चवंदो आहे त तूं पंहिंजी भेण जो रिश्तो रबन खे न ॾे, मुंहिंजे भाउ लुकमान जे लाइ मूंखे ॾे। दोस्तों, हरगिज़ ईअं कोन थींदो। मीरा जी शादी रबन सां ई थींदी। तमामु जल्द अचण वारी किस्तनि में तव्हां ॾिसिजो। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगर तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तन खे ख़ुशि रखे, सलामत रखे।